जेका शइ न मिली उहो सुकून कोन मिलियो। सुकून ऐं चैन जेकॾहिं आहे त उहो अल्लाह जी इबादत में, कंहिंमें चओ अल्लाह जी इबादत। मूंखे वाक़ियो यादि आहे, हारून रशीद खे संस वज़ीर चयो, चई बादशाह वॾा वॾा माण्हू तव्हांजे दरवाज़नि ते ईंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे टाइम कोन ॾींदा आहियो मुलाक़ात जो। हिते हिकिड़ो फ़क़ीर रहंदो आहे, झूपड़ी में वेठो आहे, जेकॾहिं तव्हां उन पाण गॾिजी हलूं त पाण खे 5 मिंट मुलाक़ात जे लाइ कोन ॾींदो। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो पिया? चई पाण खे 5 मिंट मुलाक़ात जे लाइ कोन ॾींदो। चई ईअं आहे बि फ़क़ीर, पाण हली हलूं। चई हाओ। बादशाह वज़ीर सां गॾु आयो, फ़क़ीर साहिबु अंदरि अल्लाह जो ज़िक्र वेठे कयो। नौकर को मुंहुं जहिड़ो दरवाज़े जे ॿाहिरां वेठो। वज़ीर चयो त फ़क़ीर साहिब खे चओ त बादशाह तव्हां सां मुलाक़ात जे लाइ आयो आहे, 5 मिंट हुनखे वक़्तु ॾियो। अंदरां जवाबु मिलियो त मूं वटि हींअर वक़्तु ख़ाली कोन्हे। अल्लाह सां तालुक लॻल हो, फ़क़ीर जी ज़रूरत खे। बादशाह खे कावड़ वई, वज़ीर खे चई फ़क़ीर न आई, छॾ। चई कीअं? चई फ़क़ीर हुजा त पंहिंजे दरवाज़े ते नौकर कीअं विहारिया? नौकर त वॾा माण्हू विहारींदा आहिनि। सो हिकिड़ी मिसरा चाहे मोकिली त दरे दुर्वेश रा दरबान न बायद। जेकॾहिं दरवेश हुजे हा त नौकर घर ते न रखी हा, नौकर त असां जहिड़ा हक़म रखंदा आहिनि। फ़क़ीर साहिब अंदरां जवाबु मोकिलियो त बबायत ता सॼे दुनिया न आयद। असांखे बि ज़रूरत हूंदी आहे नौकरनि जी, तव्हां त अवां जहिड़ा कुता बिना इजाज़त जे अंदरि अची इबादत में ख़लल पैदा न कनि। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक जुड़ी वेंदो आहे तॾहिं का ॻाल्हि कोन हूंदी आहे। बालूल चरियो आयो पे बगदाद जे बाज़ार में, हारून चयसि सलमा शइ त जेको चवे सो तोखे ॾियां, कपिड़ो चवे, गंदी चवे, सभु कुझु चवे, तोखे वठी ॾियां। चई बादशाह माण्हू मूंखे पागल था चवनि, पर आउं तोखे पागल थो चवां। चई कीअं? चई अन व अंत अयालुल्लाह फकैफ यरज़ुक़ व यंसानी। चई मुंहिंजो ईमान इहो आहे त आसमान जे छत जे हेठां जेका मख़लूक आबाद आहे उहे ख़ुदा जे घर जा भाती था अची बणजनि। सम्झ न? पोइ अल्लाह सी तोखे ॾे, मूंखे विसारे छॾे, ईअं कीअं थी सघे थो? तो वटि जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत हुजे त तोखां वठण जे लाइ तयारु आहियां, पर जेकॾहिं तोखे कुदरत जे तरफ़ां मिली आहे, तूं पाण पिनणो आहीं त पिनणे जे अॻियां हथु बिगाड़ण जे लाइ तयारु न आहीं। असुल मक़सदु जेको आहे सवाइ अल्लाह सां ताल्लुक़। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक़ क़ाइमु थी वेंदो आहे तॾहिं सुकून अची वेंदो आहे, चैन नसीब थी वेंदो आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार, जेकॾहिं सुकून ऐं चैन आहे त अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि चैन आहे, अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि सुकून आहे। तव्हां दुनिया सां पंहिंजा ॾींहं लॻाया आहिनि, 2-3 ॾींहं वरी बि अल्लाह जे यादगिरी सां लॻायो, पोइ ॾिसो त चैन ऐं सुकून आहे या कोन। उनजो दरवाज़ो 24 कलाक खुलियल आहे। केॾा बि गुनाह कया आहिनि, केतिरा बि गुनाहगार आहियूं, ज़िंदगी सॼी गुनाहनि में काटे चुका आहियूं, पर अञा बि मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ बंदि न आहे। 24 कलाक मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ छा आहे? चओ खुलियल आहे, फ़क़ति अचण जी देरि आहे। हिकिड़ो गुनाहगार हूंदो आहे, चवंदो आहे मौलवी साहिब मुंहिंजे लाइ दुआ घुर, ऐं गुनाहगार आहियां। गुनाहगार जी जेकॾहिं न क़बूल करे हा त हुनखे पैदा ई कोन करे हा, पैदा करण खां पोइ ॿिए दर जो हुनखे मोहताज ई कोन बनाई। पर घुरण जी आदत हूंदी आहे। असांजो घुरण हींअर मौलवियुनि जो इख़्तिलाफ़ आहे त दुआऊं 2 घुरबियूं या हिकिड़ो खणबो, आवाज़ ज़ोर सां कबो या आवाज़ सम्झ न आस्ते अची ॻाल्हाइबो, पोइ फतवाऊं लॻणु शुरू थी वयूं। इहे सभु जालत जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। क़ुर ते जेकॾहिं नज़र विझे त दुआ न को हथ खणण जो नालो आहे, न को वात हलाइण जो नालो आहे। क़ुर चवे थो अमन युजीबुल मुज़्तर इज़ा दा, केरु आहे जेको बेक़रार जो सॾु सुणी उनखे क़बूल करे, उनखां तकलीफ़ हटाए। क़ुर चवे थो दुआ नालो आहे, बाने जो तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी पवणु। बसि तो तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी त ॾिस। ख़ुदा खे सॾण ते को बि ख़र्च कोन्हे। कंहिं दरगाह ते वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, कंहिं मुर्शिद वटि वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, धाॻो वटाईंदे त बि 1.25 रुपयो तोखे ॾियणो पवंदो, शीशो पढ़ाईंदे त बि ॾियणो पवंदो। ख़ुदा खे सॾु करण ते न को अरबी सिखण जी ज़रूरत आहे, न का क़ुर पढ़ण जी ज़रूरत आहे, न का ॾींहं जे टेम जी ज़रूरत आहे, न का राति जी ज़रूरत आहे, न का घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत आहे, न का वुज़ू करण जी ज़रूरत आहे। जिते बि सुतो पियो हुजे सार थिए, अखियुनि खे माटे चओ या अल्लाह, मथां ऐलान थींदो आहे उदूनी अस्तजिब लकुम। ऐं माना तुंहिंजो सॾु रायगान कोन वियो, मूं ॿुधो आहे अची जेको घुरणो अथई सो घुर अची। हिकिड़ो साहबी आहे हुज़ूर जे साम्हूं दुआ पियो घुरे ख़ुशीअ में, चवे थो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक फ़ग़्फ़िर ली। ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू आहीं ऐं तुंहिंजो ख़ुदा आहियां, मूंखे माफ़ कर। वात उबतो हली वियो, मथां ऐलान कयो थो कल समय तो कौलक या अब्दी व ग़फ़रतो लक। ऐं बाना मूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तोखे माफ़ करे छॾियो, तो उनखे कोन सॼो आहे जेको फ़क़ति वात ते इत्तिफ़ा करे। इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर। तुंहिंजी ज़बान त उबती हली वई, पर जंहिंखे तो सॼो आहे उहो दिलि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे। ऐं अल्लाह जी ज़ात ऐं बाना जेकॾहिं मुंहिंजी वठ पकड़ वात ते हुजे हा त गुंगे जी दुआ केरु क़बूल कंदो जेको ॻाल्हाए बि नथो सघे। मुंहिंजी दरबार 24 कलाक खुलियल हूंदी आहे। फ़क़ति तुंहिंजे अचण जी छा हूंदी आहे? चओ देरि हूंदी आहे। ज़िंदगी जा चंद ॾींहं आहिनि जेके अल्लाह जी मर्ज़ी सां गुज़ारणा आहिनि, जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारियासीं त नाकाम। मुंहिंजा दोस्तो हे नौजवान वेठा
तव्हां 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी करियो, क़ुरान करीम जो दौर करियो। हाणे ही नौजवान आहे, 2 ॾींहं निमाज़ जमात सां पढ़ी, सिपारो तारीख़ दौर जो अची कई, सम्झ 3 ॾींहं खां पोइ बीमार थी खट ते किरी पियो। हाणे इशारनि सां निमाज़ पढ़े, मस्जिद में बि कोन थो अचे, क़ुरान खे बि खोले ई कोन्हे, दौर कोन थो करे सघे। पर हिन रहमत, हिन उम्मत जे लाइ अलाह जो कानून कहिड़ो आहे? अमल कलील अजर कसीर। हिन उम्मत जे लाइ कानून इहो मथां हुकुम थींदो आहे, उक्तबूल अब्दी हसनात, ऐं मलाइको हिन बाने जे दफ़्तर में क़ुरान जे तिलावत जो बि सवाबु लिखो, निमाज़ जे जमात जो बि सवाबु लिखो। चवंदा या अलाह त बीमार पियो आहे घर में, सम्झ क़ुरान करीम जो अॼु वर्को खोले ई कोन, अॼु उथी कंहिं क़िस्म जो न सघियो। कुदरत जे तरफ़ां, अलाह जे तरफ़ां ऐलान थींदो आहे त 2 ॾींहं हिन खां अॻु में इहो कमु हिन कयो या कोन कयो। चऊं या अलाह कई, सम्झ कीअं अॼु बीमार आहे, तंहिंजे करे मुंहिंजो बानू पेंशन ते आहे। जेकॾहिं मास्टर पोड़ो थी वेंदो आहे त बुखी हुकूमत अधु पेंशन जो ॾींदी आहे, बानू इबादत करे बीमार थी पवंदो आहे त अलाह जी ज़ात हुनखे पूरी पेंशन ॾींदी आहे। ख़ुदा जे ज़िंदगी त गुज़रे थी, मस्जिद वारो मरंदो, सिनेमा वारो मरंदो, डिश वारो मरंदो, क़ुरान वारो मरंदो। वक़्तु जिते बि लॻाईंदे उते लॻंदो। हर को ॾींहुं नेक जो हुजे या बद जो हुजे, क़ब्र खे वेझो आहे, दुनिया खे पोयां छॾींदो अचे। वक़्तु गुज़रे पियो, नेकी में बि गुज़रंदो आहे, बदकारी जे अंदरि बि गुज़रंदो आहे। ख़ुशि नसीब आहिनि उहे शख़्स जिन जी ज़िंदगी अलाह जे मर्ज़ी जे मुताबिक़ हुई। असांजे कहिड़ो इम्तिहान आहे? असांजे त को बि इम्तिहान कोन्हे। 313 ॼणा आहिनि जेके जंग बदर में हुज़ूर जिन वठी आया आहिनि। वॾे किसे करण जी मूंखे ज़रूरत कोन्हे, हुज़ूर खे लड़ाई जो इरादो ई कोन हो, हिकिड़े काफ़िले खे लुटण जो इरादो हो, ओचितो आया। पर दुश्मन ताक़तवर जे मुक़ाबले में अची बीह रहिया आहिनि। हे बेसरो सामान आहिनि, हो सामान वारा आहिनि। पाणी ते कब्ज़ो उन्हनि जो, हथियार उन्हनि वटि, हे त पेरनि ते सम्झ अॻियूं ॿधी, पुठनि ते सम्झ हथनि में पथर खणी अची बीठा आहिनि। अलाह जे रसूल ॾिठो त 313 ॼणा वॾी ताक़त जे मुक़ाबले में मूं आंदा आहिनि, असां वटि आहे त कुझु कोन। बुखारी शरीफ़ में हदीस आहे, पाण उथी बीठा फरमायूं जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे त मदीने हलूं, तयार थी तंहिंखां पोइ अची मुक़ाबिलो कयूं। ऐं मस्जिद खां 2 ॼणा ॿाहिरि निकिरो, 2 दुश्मन बंदूक खणी बीठा हुजनि, सम्झ। पोइ जेकॾहिं आउं चवां मस्जिद में घिरी वञो, ओड़ा मुक़ाबले में न वञो, तव्हां पोइ उते 1 मिंट बीहंदा, कंहिंजे ॻाल्हि जो इंतज़ारु कंदा? हिते ताक़तवर दुश्मन हज़रत मिक़दाद बिन असवद उथी बीठो, वाइनाहु तज़रिफ़ान, अखियूं जेके आहिनि से नार वांगुरु वान पयूं, लुल्क वान पिया। चई या रसूल अल्लाह, तव्हां चओ था तयार थी अचो, तयार थी उहो अचे जेके जीअण जो शौक़ु हुजे। असां वतन छॾियो, बच्चा छॾिया, माल ऐं मिल्कियत छॾियोसीं, तुंहिंजे पोयां हिन जे करे निकितासीं त उहा घड़ी नसीब थिए जो आका जे क़दमनि में पंहिंजी जान क़ुर्बान करियूं। नानो नो कातिलो अन यमीने का व अन शिमाले का व अन अमामे का व अन खल्फे का वला नक़ूलो कमा क़ालत यहूद ले मूसा इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाउला काइदून। चई या रसूल अल्लाह, असीं यहूदी थोड़ी आहियूं जिन मूसा खे चयो हो त तूं ऐं तुंहिंजो ख़ुदा वञी वियो, असीं हिते वेठा आहियूं। असीं तव्हांजे अॻियां ऐं पोयां, खॿे ऐं सॼे जान ॾियण खे फ़ख्रु महसूसु कंदासीं। तव्हांजे हुक्म जो इंतज़ारु आहे बसि। क़ुरान खे बि चवणो पियो त लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला, बदर जे मैदान में तव्हां कमज़ोर हुआ, अल्लाह जल जलालहू तव्हांजी मदद कई। मुंहिंजा दोस्तो, हिते गला वॼाए असीं नारा हणंदा आहियूं, पर इहो जेको मिक़दाद जा लफ़्ज़ सो ज़बानी कोन हुआ, दिलि वारा हुआ। इन ई मैदान में हज़रत साद खे 3 तीर लॻाइनि, वबेही रमक पोयां पसाउण में मौजूदु आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जांच कंदा अचनि त केरु शहीद अची थियो, जांच कंदा अचनि त केरु शख़्स बीमार ऐं मरीज़ अची थियो। हज़रत साद जे मथां आया त मोकिलाइण वारो आहे, कन में फरमायूं त औसनी या सादो, ऐं साद तूं मोकिलाइण वारो आहीं, तोखे जेका वसीयत करणी आहे सा वसीयत कर। हज़रत साद ॻाल्हायो कोन, उन जे कन में हुज़ूर जो आवाज़ आयो त ख़ुशीअ जी लहर दौड़ी वई। उहो ई बदन जंहिंमें तीर पयवस्त हुआ, तिन खे घिसकाए पंहिंजो मथो नबी जे पेरनि में आणे रखई। वज़ालिक मां तमन्ने थो। चई या रसूल अल्लाह, हाणे अरमान कोन थींदो त हिन लाशे खे कफन मिलंदो या कोन मिलंदो, अरमान कोन थींदो त मूंखे दफ़न कंदा माण्हू या मूंखे जानवर खाई वेंदा। मूंखां मथे कहिड़ी मां जो पुटु ख़ुशि नसीब हूंदो जंहिंजा पोयां पसा तव्हांजे क़दमनि में क़ुर्बान थी रहिया हुजनि। वज़ालिक मां तमन्ने थो। चई जेका तमन्ना हुई सा पूरी थी, इहा ई मुंहिंजी तमन्ना हुई त तव्हांजा क़दम हुजनि मुंहिंजी जान हुजे। इहा अल्लाह जी छा हुई, चओ मर्ज़ी ते अची वञी। बुखारी में हदीस आहे, हज़रत अंस बिन नज़र घर जे अंदरि वेठो आहे, जंग जे ओद शुरू आहे, कपिड़ो कोन्हे जो गोल ॿधी मुक़ाबिलो अची करे। जॾहिं पतो पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॾंद मुबारक शहीद थी चुका आहिनि, तॾहिं खथो सम्झ, खथो तव्हां सम्झो था गुण जेके चइबो आहे, उनजी गोल ॿधई, पर 2 पासा मिलिया कोन, कंडनि सां करे 2 मिलाइया त उघाड़ो न थियां। हिकिड़े हथ में खारकू आहिनि, खाईंदो अचे, ॿिए हथ में तलवार आहे, मैदान जंग में आयो आहे, हुज़ूर जे साम्हूं अची बीठो आहे। चई या रसूल अल्लाह, लइन अना कोतिलतो फअइना अना, मूंखे ॿुधाए त हाणे मुक़ाबिलो करे जेकॾहिं मरी वञा त मुंहिंजी जॻह किथे आहे। सहाबीअ खे पतो कोन हो त शहीद जी जॻह जन्नत आहे, कोन। हुज़ूर जे ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरनि तिन जो मज़ो थी वठे।
तुंहिंजो छा वरितई त चओ मज़ो ते वरितो फरमाए तो इहो मसालो पुछण जहिड़ो कोन्हे फ़अंत फिल जन्नत पोइ तुंहिंजी जॻह कंहिंजे अंदरि आहे जन्नत जे अंदरि आहे बुखारी शरीफ़ जा अल्फाज़ फ़अल्क़ तमरात जॾहिं नबी साईं फरमायो शहीद जी जॻह जन्नत आहे हुयसि बुख पर फौरन खणी खारकूं उछलाईं चई तव्हां चओ था शहीद जी जॻह जन्नत आहे हाणे जेतिरी खारकनि जे खाइण में देरि लॻंदी एतिरी जन्नत जे पहुचण में देरि लॻंदी जेतिरी खारकनि जे खाइण में देरि एतिरी जन्नत जे पहुचण में देरि फ़क़ातल हत्ता क़ुतिल फ़वजदू फ़ीहि सलासतम व समानीन तानतम व ज़रबतन फ़मा अरफ़तहु इल्ला उख़्तुहु बिबनानि असाबी मुक़ाबिलो कई काफ़िरनि सां मुक़ाबिलो कंदे रहियो तीर ऐं तलवार उन्हनि खे बणंदे रहियो उन्हनि खे बर्दाश्त कंदे रहियो पछाड़ी में आख़िरकार मरी वियो जॾहिं हुनजो लाशो आंदऊं तॾहिं तीरनि ऐं तलवारनि जा 83 धक लॻल हुआ 83 80 ऐं 3 तेसिताईं पे मुक़ाबिलो कई आङुरियुनि जे ॾोॾनि मां भेण सुञातो त मुंहिंजो भाउ आहे बाक़ी को बि उज़वो जेको आहे सो सलामत कोन हो पछाड़ी में चई बल्लिगू सलामी मुहम्मदन फुज़्तु व रब्बिल काबा चई नबी साईं खे सलाम ॾिजा रब काबे जो कसम आऊं कामयाब थियो पियो वञा क़ुर खे बि चवणो पियो त फमिन हुमन सदक़ू मा अहदुल्लाह ॾे के उहे माण्हू आहिनि जिन जेका ॻाल्हि कई तंहिंमें सचा पाण खे करे ॾेखारूं साबित करे ॾेखारूं इहे उहे माण्हू हुआ जिन ज़िंदगी कंहिंजे मुताबिक़ गुज़ारी चओ अल्लाह जी मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़रण वारी शइ जीअं बि गुज़रंदी तीअं ज़िंदगी छा गुज़री रहंदी सम्झ असांजे बचे में ईमान हो सम्झ न हर हिकु शइ जे अंदरि ईमान हो पर असां में जेकॾहिं कमज़ोरी आई आहे मसाइल आहिनि त उहो ईमान कमज़ोर थी चुको आहे जंग जे बदर में मुआज़ ऐं मुअव्वज़ 11 ऐं 12 सालनि जा छोकिरा आहिनि जिन अबू जहल खे मारियो आहे इहा बि त बुखारी शरीफ़ में हदीस आहे अब्दुर्रहमान बिन औफ खे पुछो चाचा अबू जहल किथे आहे चई पुट तव्हां हुनजी पुछा था करियो 70 माण्हू बि हुनजो मुक़ाबिलो नथा करे सघनि जवाबु कहिड़ो नहीं चई तूं असांजी ॻाल्हि कोन सम्झो ईअं सम्झ असीं अम्मा खे चई निकिता आहियूं त अबू जहल रसूलुल्लाह जो दुश्मन आहे मोकिलाए अम्मा खे आया आहियूं त हिन सरज़मीन ते या अबू जहल रहंदो या असीं रहंदासीं बसि चई इहा अम्मा खां असीं मोकल वठी तंहिंखां पोइ निकिता चई मूं सम्झो त बच्चा कोन्हे ॿ शींहं मुंहिंजे पासे में बीठा आहिनि मूं इशारो कयो त घोड़े ते सुवार आहे मथे में खोद आहे बदन ते ज़िर आहे इहो काफ़िरनि जो सरदार अबू जहल आहे बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ फर्रा का शकर आहिनि चई मुंहिंजो इशारो हो जीअं बाज़ शिकार ते हमिलो करे तीअं हमिलो कयूं अबू जहल ते मूं आङुर वापसि न कई तेसिताईं ख़ुदा जे दुश्मन खे घोड़े खां किराए ॾिनो असांजे बच्चे में इज़त हुई अंतुमुल आलौना इन कुंतुम मोमिनीन तव्हांजो वक़ार तॾहिं आहे जॾहिं तव्हां में छा आहे चओ ईमान थो अची वञे जॾहिं असां ईमान मां हथ कढिया दुनिया असांजी दुश्मन आहे फारूक आज़म सम्झ अफ्रीका जे जंगलनि में पंहिंजी फ़ौज मोकिली चऊं उते हाथी ऐं शींहं आहिनि हिननि मुस्लमाननि खे खाई छॾींदा महिरबानी करे उते न मोकल चई न अल्लाह जे दीन जो कलमो बर ऐं बार ॿिन्ही जे अंदरि मूंखे पहचानो थो अची थिए हर जॻह ते पहचानो आहे जॾहिं अफ्रीका जे जंगलनि में जिते हाथी ऐं शींहं वेठा हुआ मुस्लमाननि जी फ़ौज आई कमांडर उथी बीठो ॿेड़े खे ख़िताब कई हाथी ऐं शींहनि खे चई अयो अल उस्तो उख़रुजू मिन मसाकिनिकुम फइन्ना जैश मुहम्मद कद नज़रना फी औतानिकुम चई शींहं ॿेड़ो ख़ाली करियो मुस्तफ़ा जी फ़ौज पहुची वई आहे तारीख़ इब्न हिशाम लिखियो त ताज़ियूं वियामल शींहणियूं बच्चा वात में झले ॿेड़ो ख़ाली करे वयूं जेके शींहं हुआ से मुस्लमाननि जे फ़ौज खे घेरो करे बीठा त मता न को दुश्मन इन्हनि ते हमिलो करे मन कान लिल्लाह कान अल्लाह लहू जॾहिं इंसान अल्लाह जो ग़ुलाम थींदो आहे तॾहिं अल्लाह से पंहिंजी पूरी मख़लूक खे हुनजो ग़ुलाम बणाए छॾींदो अॼु मसाइल फ़क़ति इन जे करे पैदा थिया आहिनि त अल्लाह खां तालुक टुटी आथर पाथर हाणे न इधर के रहे न उधर के रहे व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।